पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि शयुनि जी जिन ते असांखे कंहिं बि सूरत में कंप्रोमाइज़ न करणु घुरिजे। ही उहे टे शयूं आहिनि जिन ते अगरि असां कंप्रोमाइज़ कंदासीं त न रुॻो असांजी शख़्सियत ते असरु पवंदो पर असांजी रेस्पेक्ट असांजी सिहत बि ख़राबु थींदी। उन जे करे ज़िंदगी में असांखे हिननि टिनि शयुनि ते कंहिं बि सूरत में कंप्रोमाइज़ न करणु घुरिजे। नंबर 1 आहे ज़हनी सुकून। ज़हनी सुकून या पाण चवंदासीं सिहत जे हवाले सां जेकॾहिं को बि असांखे असांजो जीअं बि सबब जे करे कंहिं बि शख़्स जे करे अगरि जेकॾहिं असांजो ज़हनी सुकून ख़राबु थिए थो असांजी सिहत ख़राबु थिए थी त असांखे उते आवाज़ु उथारणु घुरिजे, उते न करणु घुरिजे ऐं उते कंप्रोमाइज़ न करणु घुरिजे। नंबर 2 ज़िंदगी जे अंदरि कुझु पंहिंजा उसूल ठाहियो। तव्हां इंसान आहियो, असां इंसाननि ऐं जानवरनि में फ़र्क़ु आहे। बाउसूल इंसान थियो। बाउसूल इंसान जी ज़िंदगी में कुझु उसूल हूंदा आहिनि, कुझु बाउंड्रीज़ हूंदियूं आहिनि, कुझु क़ाइदा क़ानून हूंदा आहिनि ऐं पंहिंजा जेके ठहियल उसूल आहिनि उन्हनि खे ईअं जेको सो नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते उन्हनि खे न टोड़बो न उन्हनि उसूलनि खां ॿाहिरि वञिबो। जॾहिं पाण बाउसूल हूंदासीं त असांजी शख़्सियत में हिकिड़ो निखार हूंदो ऐं ॿियनि खां हिकिड़ी अलॻि शख़्सियत हूंदी। उन करे जेकॾहिं गैर इख़लाक़ी कम जो हिसो न आहे थियणो, गैर इख़लाक़ी कमु न आहे करिणो, को ग़लति कमु न आहे करिणो, ग़लति महफ़िल जो हिसो न आहे थियणो त इहो माना जेके शयूं आहिनि उहे असांजी ज़िंदगी जो हिकिड़ा उसूल आहिनि ऐं उन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां भञणु न घुरिजे, उन्हनि ते का बि कंप्रोमाइज़ न करणु घुरिजे। ॿियो पंहिंजी जेका सेल्फ रेस्पेक्ट आहे उन ते बि कंहिं बि सूरत में कंप्रोमाइज़ न करणु घुरिजे। पंहिंजी सेल्फ रेस्पेक्ट खे तरजीह ॾियणी आहे, उनखे मथे रखिणो आहे ऐं कंहिंखे बि इजाज़त न आहे त उहा असांजी सेल्फ रेस्पेक्ट ख़राबु करे। ठीकु, थैंक यू।